अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों कड़ा हाल है। उम्मीद क्या तो खुश हो शाद या आबाद हो अल्लाह ताईं खुश रखे सदाई खुश हो जो जिथे भी हो जो मालिक की छपर छावी हो जो असांजी सदाई दुआएं होंदी है तव्हांजे लाइ। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो सिंधी न्यूज़ सॉन्ग सिलसिलो असांजे चैनल जो नालो है पोएट शाहिद खुशो यूट्यूब चैनल। डेली असां तव्हांजे लाइ गीत खणी ईंदा आहियूं। मुंहिंजो नालो आहे शाइर उदासी शाहिद हुसैन खुशो। तव्हां लाइ मां डेली सुठा सुठा माशाल्लाह उहा आवाज़ तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां जेकी तव्हां ताईं न आहे पहुची सघंदी। उन्हनि दिलनि ताईं उन्हनि आशिक़नि ताईं उहा आवाज़ पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां जेके आशिक़ उञायल हूंदा आहिनि पंहिंजे ॾुख जो इज़हार कहिड़े हिसाब सां करनि अहिड़ा गीत ॻोल्हींदा रहंदा आहिनि ॿुधण जे लाइ। हीअ गीत उन्हनि जे लाइ आहिनि माशाल्लाह बहितरीनु गीत आहे। हिन फ़नकार जो नालो असां तव्हांखे ॿुधायूं था पिया। हीअ फ़नकार कंहिंजो मुहताज नाले जो मुहताज न आहे, बहितरीनु शाइरी आहे। हिन फ़नकार जो नालो आहे सिंगर सदाम हुसैन लाशारी जकाबाद जो रहवासी आहे। माशाल्लाह बहितरीनु गीत नौजवान सिंगर आहे, बहितरीनु आवाज़ आहे। गीत जा बोल आहिनि कारो वॻो मुंहिंजी पसंदि जो आहे। अक्सर कारो वॻो आशिक़ी पाईंदा आहिनि। गीत भी अहिड़ी नौबत जो आहे तव्हांखे गीत भी ॿुधाईंदासीं। इहो गीत तव्हां ॿुधो इन जे बारे में रिप्लाई भी असांखे ॾियो। हाँ दोस्तों हाल वालियो इहो गीत तव्हांखे कीअं लॻो? उमेद आहे तव्हांखे गीत सुठो ई लॻो हूंदो। गीत माशाल्लाह आहे बि अहिड़ो, शाइरी बि अहिड़ी आहे, मयारी शाइरी आहे इंशाल्लाह। दोस्तों इहा आवाज़ तव्हांखे पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं असां पंहिंजी चैनल जी तरफ़ों। अगरि तव्हांखे गीत असांजो कमु ऐं तव्हांखे गीत वणनि था ऐं असांजो कमु वणे थो पियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, छो त अहिड़ा गीत ऐं अहिड़ा वीडियो तव्हां असां डेली पुॼाईंदा आहियूं। ऐं जीअं बि नोटिफिकेशन ज़रिए तव्हां थी पहुचनि बेल आइकन खे बि दॿायो, लाइक कमेंट ऐं शेयर बि कयो। दोस्तों अगर कंहिं फ़नकार के सां राब्तो करणो आहे पंहिंजे अहिड़ो को सुठी मयारी शाइरी ऐं सुठो उनजी आवाज़ में को गीत ॻायल आहे त पोइ जेको स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे इन ते असां सां राब्तो करे उनजो इंशाल्लाह आवाज़ सां यूट्यूब सोशल मीडिया जी दुनिया में पहुचाईंदासीं। दोस्तों अगर तव्हांखे इहो गीत फुल खपे थो, तव्हांखे सुठो लॻे थो, इहो बहितरीनु गीत आहे। साम्हूं जेकी लिंक हली रही आहे मथे कुंड में इन ते क्लिक कयो, गीत डाउनलोड थी वेंदो ऐं प्ले भी तव्हां करे सघो था, ॿुधी सघो था। हिन कुंड ते जेकी लिंक हले थी इन ते सब्सक्राइब करे छॾियो असांजो चैनल। असांखे ॾींदा इजाज़त नेक्स्ट अहिड़े गीत जंहिंसां गॾु ईंदासीं ऐं नेक्स्ट गीत में मिलंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत ऐं ख़ुदा हाफ़िज़।